नाज़रीन, अमां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो सरबराही इजलास जारी आहे। इजलास में नून लीग जो सदर शहबाज शरीफ, नून लीग जी नायब सदर मरियम नवाज, शाहिद खाकान अब्बासी, महमूद खान अचकज़ई, आफ्ताब शेरपाओ, मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं ॿिया अॻवान शरीक आहिनि। इजलास में अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ ऐं अख्तर मेंगल वीडियो लिंक ज़रिए मौजूद आहिनि। इजलास में हुकूमत मुखालिफ तहरीक पीपल्स पार्टी एनपी जे पीडीएम में वापसी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ग़ौर वीचार कयो पियो वञे। ॿिए तरफ़ पीडीएम जे सरबराह इजलास खां अॻु नून लीग सदर शहबाज शरीफ जी सदारत हेठि नून लीग जो मुशावरती इजलास थियो। ज़रियनि मूजिबि इजलास में पीडीएम में मौक़िफ़ रखण बाबति हिकमत अमली जोड़ी वई। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो सरबराही इजलास जारी आहे। इजलास में नून लीग जो सदर शहबाज शरीफ, नून लीग जी नायब सदर मरियम नवाज, शाहिद खाकान अब्बासी, महमूद खान अचकज़ई, आफ्ताब शेरपाओ, मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं ॿिया अॻवान शरीक आहिनि। इजलास में अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ ऐं अख्तर मेंगल वीडियो लिंक ज़रिए मौजूद आहिनि। इजलास में हुकूमत मुखालिफ तहरीक पीपल्स पार्टी ऐं एनपी जे पीडीएम में वापसी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ग़ौर वीचार कयो पियो वञे। ॿिए तरफ़ पीडीएम जे सरबराह इजलास खां अॻु नून लीग सदर शहबाज शरीफ जी सदारत हेठि नून लीग जो मुशावरती इजलास थियो। ज़रियनि मूजिबि इजलास में पीडीएम में मौक़िफ़ रखण बाबति हिकमत अमली जोड़ी वई।